यकीन की थोरा है मौला में अंधे वट माल दुनिया जो मुयसर थियो त छा थी पियो दिसी खुश थी नए ज़रदार पंजा महलाई माड़ियूं अगर दरिया वहंदड़ जे मथा घर थियो त छा थी पियो खपे थी आदमी के पेरियां इखलाक जी दौलत कजर लाहौर जो केडो जे तवंगर थियो त छा थी पियो असां जी क़ौम गाफिल खे ना है कदर माण्हुनि जो कमीणू वो टकूड़े ते कमीणू वो टकूड़े ते जे मेंबर थियो त छा थी पियो ए दादन आ हुकूमत मुस्तकिल अल्लाह अकबर जी ए दादन आ हुकूमत मुस्तकिल अल्लाह अकबर जी इते को थोरे अरसे लए ऑफिसर थियो त छा थी मदद कर या खुदा काढो न काढो यार पैदा कर मरा तो हाण जो हाणी मुझो मनठार पैदा कर सताइण वास्ते गम जी सुतत गमखार पैदा कर हींअर मुझे अॻियां मुझे अखियुनि जो ठार पैदा कर तड़पंदे रात थी गुज़रे तड़पंदे रात थी गुज़रे तुझे दादन वेचारे जी जे तू गफार आही मालिक मुझो गमखार पैदा कर मज़ो न रहो मुल्क में काहे पयो किन दादन माण्हू थियो जिन अदा जिन न रहो जुए में बेसमझ खे छॾे जे भली अग भरो हुजे ताॾे ॾसी स्नाग जो जाॾऊं डरो हुजे हंध दोस्तीअ जो सौदो हुजे पर खरो हुजे लालच जो रस्तो दोस्त सां बिल्कुलु ढरो हुजे बस बियो खुदा खां कुछ न घुरां थो दादना ही मुझो सिर मदीने जे जुतन जो तरो हुजे सावल जो खत खोलींदे नाव पिरीअ जो ॻोलींदे दिलड़ी मुंहिंजे पे धड़के सावल जो खत खोलींदे सावल जो खत खोलींदे नवा पुराना सभई पना पढ़ंदे पढ़ंदे देना फिना नवा पुराना सभई पना पढ़ंदे पढ़ंदे देना फिना सावल जो खत खोली दे ना फिरी जो बोली दे सावल जो खत खोली अजहर जो खत खोली दे नाव आकाश जो बोली दे
तो त चयो होई दुस्मा खुश खबरी आणी दुस्मा तो त चयो होई दुस्मा खुश खबरी आणी दुस्मा सावल जो खत खोली दे नाव पेरी जो बोली दे सावल जो खत खोली दे नाव पेरी जो बोली दे सावल जो खत खोली दे नाव पेरी जो बोली दे खास फरमाइश है कलंदरी को साउंड ऑपरेटर भा उस्ताद इदरीस राहू भा सदाम राहू आई दानिश चैनल जे तरफा भा अब्दुल रशीद धियाण आई असा जो प्यारो दोस्त असा जो प्यारो दोस्त भा अब्दुल रशीद मेरा धियाण साहब जो साथी हामिद अली बोसो साहब असा जो के खास फरमाइश भरत भरिया ॾींहं गणिया भुल जो थी मसरूर पवा भरत भरिया ॾींहं गणिया भुल जो थी मसरूर पवा भरत भरिया ॾींहं गणिया भुल जो थी मसरूर पवा कर अदल जी कुर्सी खाली या हिते इंसाफ कर या हिते इंसाफ कर अदल जी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर या अदा इंसाफ कर अरशते मज़लूम जी अरशते मिस्कीन जी वींदई सदा इंसाफ कर अदल जी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर अदल जी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर फैसला विकणी पयो मिस्कीन जो रत पी पयो फैसला 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 विकणी पयो मिस्कीन जो रत पी पयो जॾहिं अखियूं पूटई अॻियां जॾहिं अखियूं पूटई अॻियां पुछंदी ख़ुदा इंसाफ कर अदल जी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर अदल जी कुर्सी खाली या अदा इंसाफ कर लाशा थो ॾिसी अज़मी तमाशा थो ॾिसी रोज़ लाशा लाशा रोज़ लाशा थो ॾिसी अज़मी तमाशा थो ॾिसी केरु चए सरदार खे केरु चए हिन खान खे छॾ कम ख़ुदा इंसाफ कर